जेका क़ौम ते वजूद जे लाइ ख़तरो आहे उनखे रोकींदो। इहो हर माण्हू जो हक़ आहे तो पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे अदब ऐं सकाफ़त सां मोहबत करे। असीं माण्हू पंहिंजे अदब सां, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत कयूं था, कहिड़ो ॾोह न कयूं। असां वटि हेॾो वॾी तारीख़ आहे, असां वटि हेॾी वॾी सकाफ़त आहे, हेतिरो वॾो कल्चर आहे असांजो। असीं मालदार न आहियूं छा? असीं वॾा मालदार आहियूं। असांजी वॾी हैसियत आहे। ही रंग, ही टोपियूं, ही अजरक, ही केस, ही बर्थ, इन्हनि में जेको कुझु आहे, इन्हनि में जेके रंग आहिनि, सभु ज़िंदगी जी अलामत आहे। असीं ज़िंदगीअ सां प्यार करण वारा माण्हू आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असीं अॼु बि ज़िंदा क़ौम आहियूं ऐं ज़िंदगीअ सां प्यार करण वारा माण्हू आहियूं। असीं सिर्फ़ु पंहिंजी सकाफ़त सां प्यार कोन था कयूं, पर असीं सॼी दुनिया जी सकाफ़तुनि सां, सॼी दुनिया जी तारीख़ सां, सॼी दुनिया जे इल्म अदब सां मोहबत कयूं था। पर इहो असांजो बुनियादी हक़ आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजी टोपी ऐं अजरक खे वधीक अहमियत ॾियूं। इहो असांजो बुनियादी हक़ आहे ऐं इन खां असांखे दुनिया जो को बि इदारो, का बि तनज़ीम महरूम नथी करे सघे। साथियो, वॾी ॻाल्हि इहा आहे, तव्हां नौजवान आहियो, असांजा आईंदा आहियो, असांजो मुस्तक़बिल आहे। जेको कुझु असीं न करे सघिया उहो अव्हांखे करिणो आहे। इहो उसूल आहे ज़िंदगीअ जो। अव्हांखे शायदि इहे ॻाल्हियूं हींअर ॾुखियूं नज़र ईंदियूं हुजनि, सम्झ में न ईंदड़ नज़र ईंदियूं हुजनि, असीं कीअं कंदासीं? पर अव्हां यकीन कयो, अवां मां अलाए केतिरा हिननि जहिड़ा, असां जहिड़ा, असांखां वधीक सोच सम्झ, सलाहियतुनि ऐं इल्म वारा माण्हू अवां मां पैदा थियल आहिनि। त हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखिजो, जहिड़ी तव्हांखे तरक़ी नवाज़ उस्तादनि बि कई, इहो सभु कुझु, हीअ जेका वेड़ आहे, हीअ सॼी दुनिया जेका विड़ी रही आहे हिक ॿिए सां, इन जंग में जेकॾहिं अव्हांखे बि शामिल थियणो आहे, ऐं इहा जंग जेका आहे फसादनि लाइ न आहे, इहा जंग दुनिया खे तबाह करण लाइ न आहे, इहा जंग दुनिया में प्यार, अमन ऐं आशिक़ क़ाइम करण लाइ आहे। हीअ सभु जंगियूं, हीअ सभु वेड़, हीअ सॼी जिदोजहद इन जे लाइ आहे त दुनिया खे ख़ुशहाल कीअं बणाए, दुनिया में अमन कीअं क़ाइम कजे। जंग बि माण्हू ॾिसो, कमाल ॾिसो, जंग बि माण्हू हिन लाइ विढ़े थो त अमन कीअं क़ाइम करे। बदकिस्मती आहे, असीं अमन क़ाइम करण लाइ बि जंग कयूं था, पर करणी पए। ख़्वाहिश हर इंसान जे दिलि में इहा ई आहे त हीअ धरती जेका आहे ख़ुशहाल थिए, अमन वारी थिए, प्यार ऐं मोहबत वारी थिए, जिते को बि ॿियो माण्हू, हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू जो इस्तेसाल न करे सघे। हर माण्हूअ खे अहमियत हासिल हुजे, हर माण्हू ख़ुशहाल हुजे, हुनखे 3 वक़्त मानी मिलंदी हुजे, सुठो लिबास मिलंदो हुजे, सुठो घर हुनजे नसीब में हुजे। इहा शइ आहे, ऐं इहा शइ तॾहिं मिली सघे थी जॾहिं असीं पंहिंजी तालीम ॾे ध्यानु ॾींदासीं। हीअ जंग जेका आहे, जेका अॻिते हली करे तव्हां सभिनी खे विढ़णी आहे, जेका असीं विड़ी रहिया आहियूं, इहा तालीम खां सवाइ, महारत खां सवाइ, हुनर खां सवाइ, इल्म ऐं ॾाहप खां सवाइ हासिल नथी करे सघे। ऐं ॿी ॻाल्हि जेका बदकिस्मती आहे, असांजी, त असांजे तदरीसी निसाब मां, असांजो जेको निसाब आहे, असीं जेको पढ़ूं था, सिलेबस आहे असांजो, उन मां ॿ शयूं ग़ाइब थी वयूं आहिनि। हिकिड़ो असांजी तारीख़ ग़ाइब थी वई आहे, असांजा हीरोज़ ग़ाइब थी विया आहिनि, ऐं ॿियो असांजी जाग्राफी ग़ाइब थी वई। असीं जॾहिं पढ़ंदासीं, पर असांखां अञा वॾड़ा जॾहिं पढ़ंदा हुआ, त उन्हनि खे सभ खां अहम ॻाल्हि जेका सम्झाई वेंदी, ज़ोर ॾेई सम्झाई वेंदी, उहा हूंदी उन्हनि जी तारीख़ ऐं जाग्राफी, जेका हाणे असांजे प्राइमरी तालीम में ऐं अव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं अव्हांखे तव्हांजी तारीख़ जी ॼाण कोन्हे का, अव्हां पंहिंजी तारीख़ खां वाक़ुफ़ न आहियो, तव्हां पंहिंजी जाग्राफीअ खां वाक़ुफ़ न आहियो, पंहिंजी जाग्राफिकल अहमियत खां वाक़ुफ़ न आहियो, त सदाईं ॾुखियाईनि में रहंदा। हिन वक़्तु बि दुनिया में उहे ई क़ौमूं
राज करे रहियूं आहिनि उहे क़ौमूं जेके असांखे तव्हांखे सभिनी खे पंहिंजनि इशारनि खे हलाए रहियूं आहिनि जेके न सिर्फ़ु पंहिंजी तारीख़ ऐं जाग्राफी खां वाक़िफ़ आहिनि पर असांजी तारीख़ ऐं जाग्राफी खां उहे वाक़िफ़ आहिनि असांजे ख़ितनि जी जाग्राफी हालतुनि खां असांजे ख़ितनि जे जेको आहे जाग्राफिकल कंडीशन्स खां उहे वाक़िफ़ आहिनि इन जे करे ई उहे मां ते राज करण लाइ खिता लॻा पिया आहिनि इन जे लाइ उहे सभु कुझु इहो करे रहिया आहिनि सिर्फ़ु इन जे करे पंहिंजी तारीख़ खां वाक़िफ़ आहिनि पंहिंजी जाग्राफी खां वाक़िफ़ आहिनि ऐं असांजी तारीख़ ऐं जाग्राफी खां बि वाक़िफ़ आहिनि इहा जेका शइ आहे इहा ज़रूरु तव्हांखे हासिल करणु खपे अॻे किताबनि में तव्हां होशूअ खे पढ़ंदा हुयो दूर दरिया खाधो जेको आहे सिंध असेंबलीअ इन्हनि सभिनी माण्हुनि खे जंहिंजा मूं नाला खयां साईं जीएम सैयद समेत इन्हनि सभिनी माण्हुनि खे क़ौमी हीरो डिक्लेयर कयो आहे सभिनी खे गॾिजी वठणु खपनि त इन्हनि जे बारे में सबक़ बि निसाब में शामिल थियणु खपनि जीअं अॻे हूंदा हुआ छो त इन्हनि जी सुञाप खां इन्हनि जी गाह खां ई वाक़िफ़ थी करे असीं पंहिंजे लाइ हिकिड़ा नवां रस्ता क़ाइमु करे सघंदासीं ही तमामु सुठी ॻाल्हि थी आहे मूंखे ख़ुशी थी आहे जंहिंजो इज़हार मां सभिनी दोस्तनि खे कयो त डिग्री कॉलेज में सिंधी टोपी अजरक ऐं मजमूई तौर ते सिंधी सकाफ़त जे हवाले सां ई ॾियारो मल्हायो वियो आहे ॾाढियूं तफ़सीली ॻाल्हियूं थियूं हुई त असांजे दोस्त तमामु सुठो पंहिंजे सकाफ़त ते अव्हांखे ॼाण ॾिनी ॿियनि दोस्तनि बि असां कोन घटायो अव्हांखे ॿुधाइण लाइ त सकाफ़त छा हूंदी आहे उनजा माने मापा कहिड़ा हूंदा आहिनि उन सां गॾु रहण सां उन्हनि जी खे फॉलो करण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा आहिनि घणियूं ॻाल्हियूं थी वयूं मां अव्हांखे सिर्फ़ु इहो चवंदुसि हीउ ॾींहुं असांजे अॼु जे क़ौमी ॾींहं जी हैसियत हासिल करे चुको आहे पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजे तारीख़ सां पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजी धरतीअ सां मोहबत करणु ज़रूरी आहे इहो बुनियादी हक़ आहे ऐं इन सां ई असीं दुनिया में दाख़िल थी सघंदासीं दुनिया जी जेकी तरक़ी याफ़्ता दुनिया आहे उन में दाख़िल थी सघंदासीं अवां वटि जेकॾहिं हिकिड़ो पंहिंजो वॾो कल्चर हूंदो वॾी तारीख़ हूंदी त बि फ़ख्र सां कदु मथे करे नई दुनिया में दाख़िल थी सघंदो अवां सभिनी जी वॾी महिरबानी मूंखे ख़बर न त पोइ शेर बि पढ़णा पवंदा हिकिड़ो ई शेर आहे पढ़ां थो पंहिंजे मज़हब रंग नसुल खे पंहिंजे मज़हब रंग नसुल खे ॻंढ में रख वधीक बाक़ी मुंहिंजा प्यार जे चाही मूं ॾे आओ वधीक